सभिनि खे जय जय वसंत शाह, जय जय पारू शाह। अची बर जलो थी ॾुखियो वक़्तु आहे, ज़माने जो फेरो मिटाइण थो चाहे। मुसीबत निढोरी पुठियां पई खाए, ख़बर नाहे तक़दीर जी मर्ज़ी छा आहे। अॼु लिखियल अंग औखो अची तूं कटींदे, वसण शाह मुंहिंजो मददगार थींदे, वसण शाह मुंहिंजो मददगार थींदे। जीअं त तव्हां सभिनि खे ख़बर आहे, महामारी जेकी हिकिड़े साल खां सॼे साल खां 2020 खां वठी जीअं असांजे पोयां पइजी वई आहे, ॾुखियो वक़्तु चालू आहे। विच में त ईअं पियो लॻे बसि इहो सभु कुझु ख़तमु थी वेंदो ॼाण, पर नई सही इहा बीमारी नओं रूप खणी आई आहे। अॻे ॿुधण में ईंदो हुयो बाबा ॿुढरनि खे इहा बीमारी जल्दी थी पकिड़े, पर हाणे एॾो समय ॻोढ़ो थी वियो आहे। रोज़ फ़ोनूं थी अचनि, बाबा हे फलाणो छोकिरो बीमार आहे साईं, फलाणो छोकिरो एडमिट आहे साईं, माना जवाननि खे बि थी पकिड़े। त असां जॾहिं बि घर मां निकिरूं था, अगरि असांखे इमरजेंसी आहे त घर मां निकिरूं, न त घर मां बि न निकिरूं। कमु त पियो थींदो, जीअं असांजे माननीय प्रधानमंत्रीअ बि चयो, जान आहे त जहान आहे। असांजी जान बचंदी त जहान बचंदो, जान ई न हूंदी त जहान कीअं हूंदो। त जंहिंमहिल बि घर मां था निकिरूं, मास्क पाए निकिरो, सैनिटाइज़ कयो, कोशिशि करे घर मां न निकिरो। अॼु हिन वक़्तु लाइव अचण जो मुदो उहो हुयो, जीअं तव्हां सभिनि खे ख़बर आहे, 17 अप्रैल तव्हांजे नंढे भाउ साईं वसणकोट साहिब जन जे दास जो जनमु ॾींहुं आहे। हिकु मुंहिंजे तरफ़ां हिकु नंढी रिक्वेस्ट थी कई वञे, हिन साल बि अॻे साल वांगुरु को बि सेलिब्रेशन न थींदो, नो सेलिब्रेशन्स। वक़्तु एॾो ॻोढ़ो हली रहियो आहे, छा जनम मल्हाइजनि, बसि दुआऊं घुरिजनि। मां त चवंदुमि बाबा हिन ॾींहं ते छा हमेशा वई संतनि जे दर ते दुआऊं घुरो। काई बि सेलिब्रेशन्स न थींदी दरबार में 17 अप्रैल जी। जीअं त महाराष्ट्र गवर्नमेंट जा गाइडलाइंस आहिनि, सभु मंदर बंदि आहिनि 3 अप्रैल ताईं। ऐं ख़ासि करे सुभाणे सैटरडे आहे, त सैटरडे संडे वीकेंड कर्फ्यू बि आहे, त को बि सेलिब्रेशन न थींदो। ऐं कोशिशि करे न, तव्हां बिल्कुलु बि दरबार न ईंदव, केर बि प्यारो दरबार न ईंदो। हर हिकु ॼणो पंहिंजे घर वेह। अगरि जेके साईं सां प्यारु आहे, जेके सतगुरु साईं वसणकोट साहिब सां प्यारु आहे, सतगुरु साईं पारूशाह दातार सां प्यारु आहे, साईं गुरमुखदास साहिब सां जंहिंजो प्यारु आहे, उहो घर वेही हिन दास जो जनम सेलिब्रेट कंदा। फ़ोन त चालू ई आहिनि, फेसबुक ते जीअं वायरल थिए थो मुंहिंजो नंबर फेसबुक वारो, हुन ते विश कयो, व्हाट्सअप ते कॉलिंग नंबर चालू आहिनि, विश कयो, फ़ोन ते विश कयो। बाक़ी साम्हूं अचण जी ज़रूरत न आहे। हर हिकु ॼणो घर हुजे, सेफ हुजे, स्टे होम स्टे सेफ। बसि इहा ई अपील थी की वञे, बाबा पंहिंजो ॿार सम्झी, पंहिंजो नंढो भाउ सम्झी करे इहा दुआ घर वेही करे कयो। जेसी आहे जान, ॾिसो पोयां बि साईं गुरमुखदास साहिब जन जो गीत चालू आहे, अचे रहिजी शलतो सां जुदा ना थियूं पिड़ी हिकु पल, जेसी आहे जान में जान थिए दुश्मन ज़मानो वल, अचे रहिजी शलतो सां। संतनि जे दर ते इहा ई प्रार्थना आहे, बसि जल्द खां जल्द इहा महामारी वञे, त इहे अॻे खां अॻियां मेला लॻंदा रहनि संतनि जे दर ते। बाक़ी हिन साल 2021 17 अप्रैल हर को पंहिंजे घर वेही करे हिन दास जो बर्थडे मल्हाईंदो। बसि तव्हां नंढियूं वीडियो विशेष मोकिले छॾींदव, मूंखे लॻंदो तव्हां हिते अची पहुतव। व्हाट्सअप नंबर ॾिनल आहे फेसबुक ते, उन नंबर ते तव्हां पंहिंजा विशेष पंहिंजो मैसेज छॾींदा, त मूंखे लॻंदो तव्हांजी प्रेजेंस हिते लॻी वई। हर को पंहिंजे घर रहे, ख़ुशि रहे, आबाद रहे। बसि जल्द खां जल्द दुआऊं इहे ई घुरो, सॼे जग जे लाइ दुआ घुरो, त जीअं इहा जल्दी सां जल्दी बीमारी जग मां निकिरी वञे। सभिनि खे जय जय वसंत शाह, जय जय पारू शाह। अचे रहिजी शलतो सां जुदा ना थियूं पिड़ी हिकु पल, अचे रहिजी दिल भर, अचे रहिजी। बसि संतनि जे दर ते रहिजी अचे। हिन दास जे बर्थडे जूं असां सभिनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। मां वरी लास्ट हिकु दफ़ो वरी थो चवां, को बि सेलिब्रेशन दरबार में न आहे। हर हिकु ॼणो पंहिंजे घर हुजे, सेफ हुजे। को बि ॼणे खे दरबार अचण जी ज़रूरत न आहे, कुझु बि सेलिब्रेशन दरबार में न आहिनि। पंहिंजो विशिस मूंखे व्हाट्सअप ते मैसेज कयो, मूंखे लॻंदो तव्हां मुंहिंजे दिलि में आहियो, तव्हां मूं वटि पहुची वियो। सभिनि खे जय जय वसंत शाह, जय जय पारू शाह।